मेहर शहर के वार्डन शफीक मोहम्मद कॉलोनी ऐं शहबाज कॉलोनी के रवासन पारां कॉलोनी में पानी की फ्राहमी बंद हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रवासन अली मुराद खोसे असगर खोसे की अॻवानी में एहतजाज कंदे रोडनि ते निकिरी आया, टायरनि खे बाहि ॾेई रोड बि बंदि कयो। इन मौक़े ते संदनि चवणु हो त वार्डन जे रवासन जी ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। वार्डन जे शफीक कॉलोनी शहबाज कॉलोनी में केतिरनि महीननि खां पीअण जे साफ़ पाणी जी फ्राहमी बंदि आहे। हुन चयो त हुन जे वार्डन जो काउंसलर बि गुम आहे, जंहिं कॉलोनी जे भलाई लाइ को बि कमु नाहे कयो। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते उन्हनि खे पाणी फ़राहम करे बेचैनी ख़तमु कई वञे। सांगड़ में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर हटाइण ऐं नालो ख़त्म करण ख़िलाफ़ पीपी लेडीज़ विंग जे ज़िलई सदर रुखसाना शहर जी अॻवानी में समय औरतुनि पारां प्रेस क्लब ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते लेडीज़ विंग ज़िले जी सदर रुखसाना शहर ज़िलई अॻवान नुशादा बलोच, मरियम कालसूम चांडियो ऐं ॿियनि चयो त इमरान ख़ान पंहिंजी नाकामी खे लिकाइण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले खे तब्दील कयो आहे। हुननि चयो त हुक्मरान शहीद बेनज़ीर जे नाले ऐं तस्वीर खां ख़ौफ़ज़दा थी चुका आहिनि। उन्हनि जूं निंडरूं हराम थी वियूं आहिनि। कुंभ पुलिस पारां गश्त दौरान हिक ॼणे खे 2 किलो खां वधीक भंग समेत गिरफ़्तार करण जी दावा करे केस दाख़िल कयो आहे। पुलिस पारां गश्त दौरान नए गिराजा बाग भरसां मेरहान नेशनल हाईवे ते मोहम्मद आज़म सोलंकी उर्फ भूरो सोलंकी खे 2700 किलोग्राम भंग समेत गिरफ़्तार करे मुनशाद के तहत केस दाख़िल कयो आहे। SHO कुंभ अमीर अली चांग ॿुधायो त SSP पारां मनशाद फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जा सख़्त हुकुम जारी कया विया आहिनि। कुंभ थाणे जी हद में मनशाद फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। तलहार जे वार्ड 9 जे ॻोठ ज़ुबैर अहमद मलाह में ज़ुबैर अहमद मलाह नाले सां सरकारी प्राइमरी स्कूल खे इमारत ऐं फर्नीचर न मिली सघियो। वॉशरूम समेत सफ़ाई जो निज़ाम बि धर्मभरम आहे। साल 1985 में स्कूल मंज़ूर थियो, पर बदकिस्मती सां स्कूल खे फ़क़ति चौदीवार सां नवाज़ियो वियो आहे। इमारत अॼु ताईं न ॾिजी सघी आहे। मासूम ॿार सर्दी तोड़े गर्मी में निम जे वण हेठि तालीम हासिल करण लॻा। स्कूल जे उस्ताद चेतन ॿुधायो त हुननि हर दफ़े तालिके एजुकेशन इंतज़ामिया खे शिकायतूं नोट करायूं, पर बिल्डिंग हिन वक़्त ताईं न मिली सघी आहे। ॻोठाणनि वहीद सुमरे, हाशिम मलाह, जुमन सोलंकी, रमज़ान सुमरे अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम बाबति दवाऊं त वॾियूं कयूं थियूं वञनि, पर हिते स्कूल खे इमारत बि न ॾिनी वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk